संभरंदे संभरंदे देर थी वञे थी, पहुचंदे पहुचंदे देर थी वञे थी। जिते पहुचणो आहे उते पहुची नथा सघूं। पहुचणु खपे, ख़ासि तौर ते मरीज़ जी अयादत वक़्तु इस्पताल में आहे या घर में आहे, उनजो त तमामु घणो सवाबु फज़ीलत हदीस उन रवायतुनि में आहे। त मरीज़ जी अयादत कयो, तव्हांजी बि उन में बख़्शिश मग़फ़िरत आहे, त हुनजी बि आहे। ऐं मरीज़ खां वरी दुआ घुरायो, हदीस पाक में त मरीज़ खां दुआ घुरायो त मुंहिंजे हक़ में दुआ कर, ऐं मरीज़ जी जेकी दुआ आहे तव्हांजे हक़ में क़बूल थींदी। तव्हां हुनखे दुआ कयो, उहो तव्हांखे दुआ करे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त दोस्त हूंदा आहिनि, वरी ॿई मरीज़ थी पवंदा आहिनि। पोइ हाणे त फ़ोन जी वॾी सहूलियत थी पई आहे, पोइ फ़ोन ते उहो हिक ॿिए खे हो हुनखे चवंदो आहे बाबा मूंखे दुआ कर, हो वरी हुनखे चवंदो त बाबा मूंखे दुआ कर। सो ईअं बि थींदो आहे। सो मिलण में देरि थी वञे थी, माण्हू सुस्तु आहे, थकिजी थो पए, ऐं मिलण में देरि न थियणु खपे। पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे। सो वक़्तु तमामु घटि आहे, हालतुनि ते को भरोसो कोन्हे, सूरत हाल ॾींहों ॾींहुं ॾुखी थींदी थी वञे, महांगाई बेरोज़गारी वधंदी थी वञे, किराया भाड़ा महांगा थींदा था वञनि, ऐं वरी हे ॿोॾ जो ख़तरो बि टरी वियो। सिंध हुकूमत खे हिन दफ़े वॾो शौक़ु हो, वॾो शौक़ु हो सिंध खे ॿोड़ण जो, पर हिननि खे वरी जेको आहे सोशल मीडिया बि जेको आहे सो इहो कमु करणु न ॾिनो। 2010 में त हाणे सोशल मीडिया कोन हुई, एतिरी न हुई जीअं हाणे घर घर आहे, हर माण्हू जे हथ में मोबाइल फ़ोन आहे, फेसबुक आहे, हर माण्हू सहाफ़ी लॻो पियो आहे। सो सिंध हुकूमत जा जेके इरादा हुया, उन्हनि ते जेको आहे सो माण्हुनि पाणी फेरे छॾियो, उन्हनि खे हिन दफ़े माल खाइणु न ॾिनो। वज़ीर आला वज़ीरनि चयो त रुगो भला पंजाब वारा छो खाइनि, रुगो मरियम माल छो खाए, शहबाज शरीफ़ छो खाए, असां बि खाऊं। सो ॾाढी कोशिशि वीचारनि कई, ॿोॾ जी ॿोॾ पाणी हुयो कोन। जिथे किथे लाथ लॻी पई आहे, दरवाज़ा हस्कार बंदि करे, गुड्डू बैराज जा, सखर बैराज जा दरवाज़ा बंदि करे, ऐं पोइ ॿोॾ पिया पकनि। 2010 में वरी मञनि कोन पिया, तमामु घणो पाणी हुयो, वरी चवनि पाणी गुज़री वेंदो। हाणे वरी पाणी तमामु थोरो, त वरी चवनि ॿोॾ आहे। वॾो शौक़ु हिन ॿोॾ जो, ॿोड़ण जो, माल खाई हिरिया आहिनि, पैसा खाई हिरिया आहिनि। 2010 में पहिरियों तजुर्बो थियो, उन में अञा कुझु अञा घटि उन्हनि खे ख़बर हुई। वरी 2022 में त बाक़ाइदे हदि करे छॾियनि। 2010 जी त हाणे अंगनि अखरनि रिकॉर्ड में छा थियो आहे, अंदरूनी तौर ते केॾा घपला, केॾी करप्शन आहे, उहो त हाणे ख़ुदा खे ख़बर, मलाइकनि खे ख़बर, ॿियो हिननि खे ख़बर। पर हिकु त शइ चिटी पिटी आहे, उहा इहा आहे त 2010 जी महाॿोॾ, तारीख़ी ॿोॾ, तारीख़ में अहिड़ी कॾहिं न आई हुई। 2010 खां पोइ हिननि 26 अरब रुपया बचा बंदनि जी मरमत जे लाइ रखिया हुया। हाणे उहो त सॼी सिंध शाहिद आहे, गवाह आहे, जिते जिते बचा बंद इन इलाइक़नि में, ॻोठनि में, माण्हुनि जा, इलाइक़नि जा, उन्हनि खे ख़बर हुई त बंदनि जी केॾी मरमत थी आहे, मज़बूती थी आहे। हाणे इहे 26 अरब त चिटा पिटा आहिनि, इन में त को शक शुबो ई कोन्हे त 26 अरब खे त हिननि उघराई न ॾिनी, हिननि खे त गीत ई हिकिड़ी ॾिननि। बाक़ी केतिरो हूंदो उहो त वरी कागज़नि में, अंदर में सभु कुझु हूंदो। वरी 2022 में तमामु घणा तजुर्बेकार सीनियर थी विया, त 2010 में का कमी रहिजी वई आहे, जंहिंजो सबूत इहा त हिनमहिल ते अञा कमरा न ठहिया आहिनि। कंहिंजी पहिरीं किस्त कान आई आहे, कंहिंजी ॿी रही पई आहे, त को टीं जे इंतज़ार में आहे। सो उहो त हाणे चिटी पिटी ॻाल्हि आहे। त हाणे कमरनि वारी त कमीशनूं व्याज पिया था खाइनि, लॻे थो त व्याज मों ई जेकी हिननि खे बैंकुनि मां कमीशनूं मिलंदियूं, उन मों ई इहे कमरा था ठरनि, असुलु पैसा जेके आहिनि उहे अञा पिया आहिनि। सो हिन दफ़े कुझु मिड़े वीचारनि खे धकु अची वियो आहे, सूरु अची वियो अथनि त ॿोॾ छो न आई, छो न आई। बहरहाल कमाल खे ज़वाल आहे, ऐं कुदरत बि आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कुदरत जा ई पंहिंजा फ़ैसिला निराला आहिनि, जेको आहे ढिघो रसो आहे, अलाह जी पंहिंजी मर्ज़ी मंशा आहे। केतिरा ई ज़ालिम हुकुमरान बादशाह थी गुज़रिया आहिनि, जिन ख़ुदाई दावा की त बि अलाह साईं फ़िलहालु उनखे कुझु बि न चयो। निमरोद फ़िरौन जो मिसाल आहे, ऐं जॾहिं उहो थिए थो त पोइ त कुझु बि नथो बचे। सो हालतूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, तंहिंजे करे कावड़ूं जेको आहिनि उहे घटाइणु खपनि, मेल मिलाप, कचहरियूं, ॻाल्हियूं घणियूं थियणु खपनि, फ़ासिला जेके आहिनि उहे ख़तमु थियणु खपनि। छो जो फ़ासिला वधण सां ग़लतफ़हमियूं वधनि थियूं, ऐं शक शुबा वधनि था, ऐं राब्ते सां, मेल मिलाप, कचहरी सां उहे जेके शक शुबा आहिनि उहे ख़तमु थी वञनि।